मुसलमान जेके थिया उन्हनि खे उते छॾियईं, पाण सां गॾु हज़रत लूत अलैहिस्सलाम खे वरितईं, जेको हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जो सौत हो, ऐं बीबी राजा खातून खे वरितईं। टे ॼणा पैदल खां निकिता आहिनि, रुख़ करणु शाम मुल्क ॾांहुं। रस्ते में दौरान सफ़र हिकिड़ी आबादी आई, उते तरसी पिया। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम बीबी राजा जो निकाह करायो लूत अलैहिस्सलाम सां कि हिते रहो, दीन जी तबलीग करो, दावत ॾियो माण्हुनि खे, आउं वञा थो अल्लाह जे हुकुम सां शाम जो। इन्हनि ॿिन्ही माण्हुनि खे फ़लस्तीन में छॾे पाण किथे रवानो थियो अकेलो। ओचितो हिकिड़े जंग में वञी गिड़ियो। हलंदे हलंदे वॾो वॾो मैदान ख़ाली अची वियो, जंहिंजे माण्हुनि जा मेड़ ऐं हुजूम ॾिठई। सभु को टिप टाप थी आयो आहे खरा उन ज़माने जे हिसाब सां नवां कपिड़ा, तेल फुलेल, सिंध पटियूं फणियूं जी पाण कंदा आहियूं। हींअर घणी ज़मीन इहा ख़ैर आहे, पर जे साईं समंड जो मेड़ो आयो त वरी ॾिसजी लहे असांजी। हा, पुटवाल जो पत ते केरु पियो खांगारो पिया मीडींदो, टोपी नक ते हूंदी, सदके सदके। हा, असांजा जमाई ते मस्जिद में नमाज़ ते ईंदा आहिनि कि कोन बि ईंदा आहिनि, वरी मोटण ईंदा आहिनि पेशाब करणु। असांजे मस्जिद जा जेके दरवाज़ा आहिनि हिन में लॻियल आहिनि शीशा, वॾा शीशा। हिन में माण्हू सॼो चिटो नज़र अचे थो, बसि कलाक। उहे काई एतिरा नंढड़ा कमु जहिड़ा से हिते अची खणी ॾींदा आहिनि मस्जिद में, वञी वारनि खे सेट कंदा आहिनि। ख़ुदा जो ख़ौफ़ करण वारा जो घर आहे, को नाई जो दुकान आहे, चकी आया कान हिते पिया खणियूं ॾींदा, पाण खे पिया सेट। हाणे ख़बर आहे त तूं जो माण्हू बराबरि ॻोल्हाई आहे, घर बानी मिले त घटी ते हिते आयो त खणियूं थो। अल्लाह मैदान में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम आयो, मां हूंदा घुमनि फिरनि, सभिनि खे नवां कपिड़ा पाए। ख़ैर आहे कि असांजो सरदार आहे, उनजी हिकिड़ी धीउ आहे, उहा चवे थी त आउं मुड़ुसु उहो कंदसि जेको मूंखे वणे, पसंदि जी शादी कंदी। हाणे ही सॼी दुनिया हक़ीक़त थी आहे, सभु को हार सिंगार कया त मन उन छोकिरी खे वणो, पर तेजी थियनि छोकिरी रुगो वड़ के पई हार मोतियुनि जो हथ में आहिनि। जेको माण्हू उनखे पसंदि आयो उनखे हार गीती में विझंदी, उहो उनजो घोटु थींदो, उन सां उनजी जाती थींदी। तेजी थियनि वड़ के पई, अञा उनखे घोटु वणियो ई कोन्हे। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी हो, असांजे प्यारे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ॾाॾो आहे। उहा नूरानी चमक चेहरे में मौजूद है। सफर जो मारे पुराना कपड़ा मेरा लाइन में वही रहो। घुमंदे घुमंदे जब नज़र हज़रत इब्राहिम ते पियो त वो मोतियुनि जो हार खणी हज़रत इब्राहिम जे गले में विधो। हर तरह का मुबारक 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 मुबारक। सरदार जे धीअ हार विधो आहे हिकिड़े मुसाफ़िर नो माण्हू आहे, अलाए केरु आहे किथे जो। सरदार साहब ऑर्डर कयो हिन माण्हू खे वठी अचो।
जे महल में हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पहुतो बर वक्त उनके लाइ नवा बेहतरीन कपड़ा तैयार किया चढ़ पानी गसल कया हे हो कपड़ा पाए उन ही बादशाह के महल में